नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा थाणे जे हद ॻोठ तिली भेण में 35 साला नौजवान अल्ताफ़ भेण मुबीना तौर क़तल। नौजवान जे वारसनि जो बोज़दार वॾा पुलिस ते गफ़लत जो इल्ज़ाम। थाणे अॻियां लाश रखी धरणो हयो वियो, जॾहिं त मक़तूल जे वारसद अमजद भेण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान ॿकरियूं चारण लाइ वियो हो, जंहिं बाद संदुसि तशदुद थियल लाश ॻोठ भरिसां वारी जी भिटनि में मिलियो आहे। असां पंहिंजी बिरादरी जे बाअसर माण्हुनि सां रस्ती जो मसइलो हलंदड़ आहे, जंहिं ते महीनो अॻु बाअसर माण्हू असां ते हलाइण करे 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी कया, जंहिंजी बोज़दार वॾा थाणे ते FIR दाख़िल थियल आहे। जॾहिं त बोज़दार वॾा थाणे जे SHO ग़ुलाम हैदर बिरोई राब्तो करण ते ॿुधायो त क़त्ल जी जांच करे रहिया आहियूं, पोस्टमार्टम खां पोइ कुझु ॿुधाए सघूं था। जॾहिं त पुलिस लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल ठरी मीरवा खणे आई है। इन वाक़े जी आखिरी इतलाइन ताईं को भी केस दाखिल न थी सघियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।